अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां मुख़्तियार निज़ामानी। ऐं दोस्तों अॼु पाण असां सिंधु दरिया जे किनारे ते बीठा आहियूं। ऐं हीउ जेको सो किनारो आहे असांजो टुंड मोहम्मद ख़ान खां पासे में आहे, मुलाक़ात वारे पासे में असीं बीठा आहियूं। हाणे अॼु तव्हांखे असां टिखड़ जो सैर कराईंदासीं। टिखड़ जो में असां अचो त ॾिसूं ऐं हाफ़िज़ हामिद जो तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीउ जेको आहे दरिया सिंध जो पासो आहे ऐं असां हाणे टिखड़ जो रस्तो दरिया सिंध जो रस्तो वठी टिखड़ पासे वञूं पिया। ऐं हीअ तव्हांखे साम्हूं जेको बंदि नज़र अचे पियो, इहो बंदि जेको सो आहे टिखड़ जो रस्तो जेको दरिया खां हेठि टिखड़ ॾांहुं वञे थो। ऐं अॻियां असां निकिरंदासीं। हीअ हाणे हेठि लहूं पिया ऐं हिन खां पोइ तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जेके घटियूं आहिनि इहे घटियूं टिखड़ ॻोठ जूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां हीअ घटियूं जेके से हाफ़िज़ हामिद पाण ख़ुदि नक्शो ठाहे ऐं उहे घटियूं तरतीब ॾिनियूं। जॾहिं त हाफ़िज़ हामिद जेको सो हिकिड़ो नाबीन हाफ़िज़ हो ऐं जेको हिकिड़ो वॾो ॼाणू हो, टिखड़ सरज़मीन टिखड़ जो हिकिड़ो वॾो अदीब ऐं दानिश्वर रहियो आहे। ऐं हिन जे बारे में अॼु असां वधीक मालूमात हासिलु कंदासीं। ऐं हीअ जेके तव्हां ॾिसो पिया जिन घिटियुनि ते असां हींअर वञूं पिया ऐं सवार करियूं पिया, इन घिटियुनि जे जेको नक्शो आहे उहो टोटली जेको हाफ़िज़ हामिद पाण तयारु कयो हो। उहो हाफ़िज़ हामिद जेको बिल्कुलु अखियुनि खां नाबीन हो, नंढे हूंदे माता जी बीमारी में 3 सालनि जो हो त हिन जी जेको से अखियूं ख़राबु थी वियूं हुयूं। हीअ जेके ॿाहिरियूं घिटियूं आहिनि जेके से असां घुमंदा हाणे वञूं पिया। ऐं हाणे असां हिन घिट खां पोइ तव्हांखे असीं उहा मंज़र ॾेखारींदासीं जेको टिखड़ जो मेन रस्तो साम्हूं ईंदो। ऐं टिखड़ जे मेन रस्ते खां पोइ असां वरी हींअर वरी कुझु मेहूं अची वियूं आहिनि। हाणे भली मेहूं अॻिते वञनि त पोइ असांखे रस्तो मिले त असां वरी हाणे हीअ मंज़र ॾिसो था त हीअ टिखड़ जे पासे ई पंहिंजो दरिया सिंध जे विच वारो मंज़र आहे। ऐं हीअ असां पहुची वियासीं टिखड़ जे मेन रस्ते ते। हाणे हीअ मेन रोड आहे टिखड़ जो। इहे उते जा जेके सैद ख़ानदान जा माण्हू आहिनि उनजा पंहिंजा ज़ाती बंगला आहिनि। ऐं तव्हां ॾिसो पिया टिखड़ हिकिड़ो तारीख़ी मक़ाम आहे, तमामु तारीख़ी ॻोठ आहे। हीअ आहे टिखड़ जी जामे मस्जिद। ऐं हीअ टिखड़ जी जामे मस्जिद आहे। सिजल थी अज़ान जो टाइम थी रहियो आहे ऐं असां हाणे पहुता। हीअ असां बिस्मिल मोहम्मद रफ़ीक सुमरो, हीअ असांजे रेडियो पाकिस्तान जो अदा अली इमरान समूह बि असां सां गॾु आहे, अब्दुल समद समूह बि असां सां गॾु आहे, दोस्त अली इमरान समूह साईं मंज़ूर अली गाहो। असां सभु पहुता आहियूं हुते। हाणे मग़रिब जी नमाज़ जो टाइम आहे ऐं इंशाअल्लाह मग़रिब जी नमाज़ खां पोइ अव्हांखे असां टिखड़ ॻोठ जो सैर कराईंदासीं। अचो अज़ान ॿुधूं।
हाँ साईं नाज़िम शाह आहे ऐं मिले पियो दोस्तनि सां हाणे अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं वधीक साईं खां टिकड़ीअ जे बारे में पुछंदासीं अचो त साईं सां साईं हाणे घणो वक़्तु थियो आहे मस्जिद सगोरी आहे दादा हिन खे पोणा 200 साल जे लॻभॻि मस्जिद जो हिन ॻोठ जी हिस्ट्री बि आई आहे जी साईं ॻोठ कहिड़ो आहे पंहिंजो हींअर ॻोठ वसीम मलूक शाह टिकड़ जी साईं हीअ हिन जी जेको नक्शो आहे सो आहे दहलीअ जे मस्जिद जो माशाअल्लाह हितां असांजो वॾो साईं जेको पगारो हो मलूक शाह जी साईं उन्हनि जे भाउ जेको आहे सो हुतां कारीगर हितां वठी वियो हुते दिल्ली तॾहिं अञा पाकिस्तान कोन हो हिंदुस्तान जेको दहलीअ में उते उहो वञी हुनखे नक्शो ॾेखारे पोइ हुनखे राज़नि खे वठी आयो हिते अची वियो मस्जिद जी साॻी नक्शे ते ठाराई साईं कहिड़े सन में जुड़ी रास थी या हाणे इन जो सन जी मूंखे कंफर्मेशन कान्हे पर लॻभॻि हिस्ट्री जेका आहे सा पोणा 200 साल ॿुधाए थी असांजे ॻोठ हिन मस्जिद खे माशाअल्लाह असां गॾु तुर्त ई इहा मस्जिद ठही माशाअल्लाह साईं ज़बरदस्त वधीक जेकॾहिं हिस्ट्री ऐं खपंदी त आउं किताब अव्हांखे ॾींदुसि तस्करा शोराए टिखड़ तज़करा शोराए टिखड़ उन में ज़िक्र आहे जो उन में सॼी ॻोठ जी हिस्ट्री लिखियलु आहे माशाअल्लाह ज़बरदस्त उन में हर शइ जेका हाफ़िज़ हामिद मरूम जो ज़िक्र हाफ़िज़ हामिद मरूम बिल्कुलु बिल्कुलु हीउ ॻोठ जेको नाबीन जो जेको असां नक्शो ठहियलु आहे ॻोठ जो वाह 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 इहो हाफ़िज़ हामिद नाबीन हो वाह साईं वाह ऐं 6 सालनि जो महिमान हो हिते शाह साहिबु असांजे वॾनि जी हवेली हूंदी हुई उते उनजी जाइ हूंदी उन ज़माने में हिते सईदनि सादातनि जे विच में रहंदो हो वाह साईं वाह 6 सालनि जी उमिरि में हुनखे माता निकिती चीचक हाँ साईं पोइ हुन में अखियूं हुन जूं ख़तमु थी वियूं बिल्कुलु ख़तमु थी वियूं कारा पोष्ट रहियो बाक़ी अच्छा पोइ कंहिं तरीक़े सां तव्हां हज ते वियो अलाह ताला हुनखे चाहियो त हज ते आयो पोइ उते हुन ज़माने में कोई शक्तियूं कोन हुयूं उते हज करे पोइ मदीने पाक में रोज़े मुबारक सलाह जे अची उते माना रिहाइश इख्तियार कई उते रहियो पियो रोअंदो पियो नबी साईं जे रोज़े मुबारक जे आस पास में ॿारियूं पियो ॾींदो हो उते हुन अरबी सिखी क़ुर हिफ़्ज़ कयो अरबी जी ग्रामर सिखी पोइ चवनि था त छोकी हुन जूं जेके निशानियूं मिलनि थियूं त उहा ॻाल्हि तस्दीक बि करे त नबी साईं जिन हुनखे मोकल ॾिनी त हाणे तूं रोअंदो पियो त हुन खां सुवालु पुछियो नबी साईं छो थो रोए त हुन चयो त अखियूं केने जो अलाह ताला जो जहान ॾिसां त नबी साईं हुनखे फरमायो त कहिड़ियूं अखियूं खपनि उहे अखियूं जिन सां असांखे ॾिसी या उहे अखियूं जिन सां दुनिया खे ॾिसो सुभान अल्लाह त उते रोई पियो अची अव्हांखे ॾिसण वारियूं अखियूं मिलनि त पोइ दुनिया जे अखियुनि खे छा करियां त नबी साईं फरमायो त तूं वञ वापसि तूं सॼनि खां सॼो वञ पोइ हिते अची हुन कपिड़े जो दुकानु खोलियो इहो उहो कपिड़े जो हुनजो प्लाट बि अञा मौजूदु आहे जिते हुन दुकानु हो चोरी थी हुई ऐं सेशन कोर्ट जेका हैदराबाद जी हुई उन में चवनि था स्टील लिखे थी त पहिरियों केस बि हाफ़िज़ हामिद जो वियो अंग्रेज़ जे चवण हुन में इहा अलाह ताला हुनखे पावर ॾिनो नबी साईं जे दुआ सां त उहो कपिड़े खे हथु लाहींदो ऐं रंग ॿुधाईंदो थी पंहिंजो कपिड़ो सुञाणंदो पोइ जॾहिं जज हुन खां पुछो त तूं कीअं सम्झे थो त तुंहिंजी चोरी थी अगरि के साबित थिए त कीअं तोखे ख़बर पए त हीउ तुंहिंजो कपिड़ो आहे सबूत ॾे पोइ हुन खे जज जेको आहे सो ॿियनि दुकाननि तां बि उहे ताका घुराया ऐं हिन जे दुकान तां बि नाला लिखाया उहे मिक्स करे रखाया पोइ हिनखे चयो जज तूं पंहिंजा अलॻि कर हीउ पंहिंजो संदुसि ताकियो जेको रंग साॻिया कपिड़ो साॻियो नाला लिखिया पिया पंहिंजो कपिड़ो अलॻि रखंदे आयो सुभान अल्लाह जज परेशान थियो जज चयो त हीउ त किथां ॾिसे पियो थी नथो सघे त हीउ रंग बि सुञाणे पंहिंजो ताको बि सुञाणे त मुमकिन ई कोन्हे पोइ हिस्ट्री आहे ऐं साईं वाहिद बख़्श मरूम ॿुधाईंदो उहो चवंदो त बाबा पोइ हुन ज़माने में जज मेडिकल बोर्ड विहारी बाक़ाइदे ॾिसो त हीउ किथां पियो ॾिसे हीअ त अणुखियणी ॻाल्हि आहे हुनखे कहिड़ी ख़बर त हू किथां नवाज़ी आयो हुनखे छा मिलियो पोइ अदा हीउ ॻोठ जो जेके चौक सिधियूं घटियूं पाड़ा इहे सभु हाफ़िज़ हामिद मरूम जी जो नक्शो हो जेको अॼु ॾींहं ताईं
वाह साईं जहिड़ी मिड़ियूं थी वयूं पर घिटियूं अॼु बि उहे साॻियूं चौक वाह साईं वाह साईं उहे ऐं चौक पाड़ा पाड़ा अलॻि ऐं पुठियां जून वेंदो हो दरिया मां हा साईं तॾहिं जून हितां दरिया मां हीअं वेंदो हो जून वाह जो पंहिंजो तड़ जून वाह हा साईं तड़ पाड़े पाड़े जो अलॻि हूंदो वाह सॼी हिकमत आहे ॿुधां वाह साईं वाह साईं पर पछाड़ी में असां हुनखे हितां पार करे सुभाणे अल्लाह जो हू अलाह वारो बुज़ुर्ग हेॾी हस्ती जेके नबी साईं खां नवाज़ी आयो उहो अॼु हुनजे मज़ार ॼारेले जो ॻोठ आहे हिंदुस्तान जे लाइ सुभाणे अल्लाह मज़ार आहे हिते फौजी इलाइक़ो आहे उते हुन वाह साईं वाह साईं किताबनि में असां हिते जो हाजीपुर बंदर बि पढ़ियो आहे उहो अञा निशान आहिनि उहे जायूं अञा त ख़तमु थी हा। पट अञा मौजूदु आहे उहे पट आहिनि हाजीपुर जा हा त माना असीं सुञाणप कंदासीं ही पुराणो हाजीपुर बंदर हो वाह हितां वाह खां चवनि था त सॼो हीअं थर ताईं बल्कि इंडिया ताईं जेको हुतां माल ईंदो हो कराचीअ खां जी सो उते ई हुन बंदरगाह जे ज़रिए पोइ हितां ठगे बैलगाॾियुनि उठनि गाॾियुनि ते वरी हेॾे ई वेंदो हो असां इहा ॻाल्हि किताब में पढ़ी त मुल्तान खां शुरू ईंदियूं हाजीपुर ते लहंदियूं हा पोइ हज़रत अब्दुल शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जो मक़बरो ठहंदो जेको शाह साईं जिन ठारायो हा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमान हा। रहमतुल्लाह ठारायो त मतिलबु मर्कज़ ई हो वाह 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 असांजो ही ॻोठ जेको वॾी बाज़ार हुई हिन में सोनारे जो दुकान हो वाह साईं वाह ॻोठ वॾो हो एतिरो कारोबार हो जो सोनारे जो दुकान त ईअं आम ख़ुशहाली जो ज़मानो बंदरगाह हुई त इहो ई असुल में हूंदो आहे मुल्कनि जो ऐं शहरनि जो वापार ते सॼो डिपेंड थींदो आहे त हीअ ॻोठ उन हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह पर हाणे फिटी वियो कुदरत जी का हिकमत मिली आहे छोकी साईं हाफ़िज़ हामिद ते असांजा सईद पाण में दुरियूं विड़ी पिया पोइ साईं आगा अब्दुरहमान जान जेको मक़बरे शरीफ़ ते सुबुह वॾल आहे कुझु सादात उन जा मुरीद थी विया पोइ कुझु फ़ैसिलो हिकिड़ो अहिड़ो फ़तवा जे लाइ थियो फ़तवा वठण जे लाइ जंहिंमें हाफ़िज़ हामिद मरूम फ़तवा ॾिनी जेका हुननि जे ख़िलाफ़ कई वई पीर साहिबनि जे उन ग्रुप जे उन ते पार्टी बाज़ी थी उन खां पोइ हाफ़िज़ हामिद खे एतिरो तंग कयो वियो जो हू ही ॻोठ छॾे ऐं एतिरो हू परे वियो हलियो जो हुन चयो त बसि हीअं जो माण्हू मूं ताईं पुॼे ई न लॻे ईअं पियो साबित ईअं ख़बर पई त साईं कहिड़े पासे आहे ख़बर कान पई कहिड़े पासे आहे कहिड़े ॻोठ विया ॼारेले जो ॻोठ आहे इंडिया में हिंदुस्तान हींअर हू इंडिया जे बॉर्डर जे अंदरि हाफ़िज़ हामिद उते आहे मतिलबु हुन केतिरो त तंग थियो जो हुनखे कुदरत देसी छॾे वियो, सिंध छॾे वियो। जो माना पार्टीशन थी वियो ओए होए होए हुन चयो त बसि सां तालुक ई ख़तम थी वाह 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 तारीख़ी जुमिला तव्हांजो साईं नालो अॼु बि असीं ख़ुतबो जेको आहे जुमे जे ॾींहुं ख़ुतबो पढ़ंदा आहियूं हुन में शाइरी जेका आहे त साईं हाफ़िज़ हामिद जी अञा रखिला हा बिल्कुलु सुभान अल्लाह हर जुमे ते अमीं अचो तव्हां सुभान अल्लाह वाह 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 हाफ़िज़ हामिद जी शाइरी साईं बिल्कुलु 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 त इहा आहे दादा असांजी हिस्ट्री ॻोठ जी हा बिल्कुलु कुझु मूंखां मिसिर थी वयूं जी जी जेके मूं ॿुधी साईं जी जेके ॾिसंदा ऐं ॿुधंदा यकीनन वॾी मालूमात आहे साईं तव्हांजो नालो असां नाज़िम शाह साईं नाज़िम शाह साहिब वॾी महिरबानी लख कुर्ब साईं तव्हांजा वॾी सुठी ॼाण हुई जेका असांजे यकीनन ॿुधंदड़नि ताईं पहुचंदी त असां जेका ॾाढो ॿुधी जी साईं बिल्कुलु वॾनि खां हा हा बिल्कुलु ऐं जेको किताबनि में पढ़ी सही 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 उहो ई बयानु था करियूं वधीक अलाह खे इल्मु आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो हींअर असां पंहिंजो टिखड़ जी पुराणी मार्केट में बीठा आहियूं असांजो मोहतरम साईं नाज़िम शाह साहिबु जिन असांजी रहनाई कमु कया हाणे हीअ जेको तव्हां ॿिन्ही पासे ॾिसो पिया पुराणा दुकान आहिनि ऐं हीअ बि पुराणा दुकान आहिनि जेके तव्हां ॾिसो पिया ॾिठल आहिनि ऐं वरी हिन पासे बि कुझु दुकान आहिनि उहो मंज़र ॾिसूं पिया ऐं असांखे साईं जिन ॿुधायो पिए त हिते हाफ़िज़ हामिद जो दुकानु हूंदो हो कपिड़े जो उन जे हवाले सां साईं जिन खे जेको सो गुज़ारिश आहे त साईं जिन असांजी रहनुमाई कनि हीअ प्लाट आहे जेको हाफ़िज़ हामिद मरूम जे दुकान जो वाह साईं वाह वञा ताईं मसइलो थियो आहे ख़ाली सही बिल्कुलु सही अच्छा हीअ जो दुकान ॿिनि दुकान जे विच में ख़ाली प्लाट आहे इहो हाफ़िज़ हामिद मरूम जो कपिड़े जो दुकानु हूंदो ऐं तव्हां राति ॿुधायो पिए त साईं जन जेके दुकान चोरी थी वई हुई ऐं पोइ उन अलाह साईं एॾी राति ॾिनी जो हथ लाइ कपिड़े जो सुञाती वञी ऐं तव्हां राति किसो ॿुधायो असांखे दोस्तो साईं नाज़िम शाह जा वॾा थोरा जो असांखे हीअ तारीख़ी शहर जूं हा ऐं तारीख़ूं जेके से हीअ पुराणी बाज़ार साईं ॿुधाइनि पिया वाह 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 साईं वाह वाह साईं वाह
ही पुरानी मार्केट जेका असां वञी तंग ताईं कोलिन जे घर ताईं कोली ने घरनि ताईं माना हिन खे वाह साईं ही बि माना पुराना दुकान आहिनि जिन जा खंडर कुझु वञी बाक़ी रहिया आहिनि ऐं हीअ असांजो दोस्त अच्छा हीअ साईं रस्तो जेको तव्हां ॿुधायो पिए इहो वञी पुराणी जून वाते निकितो जून जो दंगो सही उते ई खां बाज़ार शुरू बाज़ार शुरू थींदी हुई पोइ ॿिन्ही पासे माना पुराणा दुकान हूंदा हुआ ऐं हीअ पुराणा दरअसल दुकान त आहे पर उन्हनि जा खंडर के न अच्छा हुन खां पोइ दुकान ठहिया वरी उहे गिरी पिया अच्छा साईं हाफ़िज़ हामिद जो दुकान जेको तव्हां ॿुधायो पिए सो ही आहे दोस्तो असीं साईं जिन जा वॾा थोरा था आहियूं त साईं जिन असांखे हिन तमामु क़दीम ऐं तारीख़ी माग मकान जो सैर करायो ऐं इनशाला वरी कंहिं ॿिए हंधि जो सैर करण जे लाइ साईं जिन खे वरी बि मां तकलीफ़ ॾींदासीं वॾी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़ अस्सलाम वालेकुम दोस्तो हींअर असां वसीम मलूक शाह टिखट जी जामे मस्जिद में मौजूदु आहियूं ऐं अव्हांखे ॿुधायूं था त हींअर अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते हाफ़िज़ हामिद जो ख़ुतबो पढ़ियो वञे थो हाफ़िज़ हामिद उहो नवीन आलिम हो जेको असांजे सिंधी अदब जो हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे जो अॼु असां पंहिंजो जामे मस्जिद में मौजूदु आहियूं टिखट वसीम मलूक शाह जी ऐं थोरी देरि खां पोइ नमाज़ जो ख़ुतबो शुरू थींदो ऐं इनशाला ख़ुतबो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं National
Allah
تعالى عنهم أجمعين. اللهم لا تجعل في قلوبنا أقلاما والذين يقولون من العباد يوم القيامة وجعلهم شفعاء عندك يا رب العالمين ويا أرحم الراحمين. اللهم صل وسلم وسلم على سيدنا محمد وعلى آله وصحبه ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. اللهم صل على سيدنا محمد عليه الصلاة والسلام. اللهم اجعلنا من حضرة سيدنا محمد عليه الصلاة والسلام. اللهم لا تجعلنا منهم بعد الله إن لا يقول بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم ويأتيكم ويذكركم الله تعالى